मां आहियां स्क्वायर। मां आहियां रेक्टेंगल। मां आहियां ट्रायंगल। असां सभु ॾाढा सुठा दोस्त आहियूं। अॼु असां गेम्स जी मदद सां ज्योमेट्री जा कुछ नवा कॉन्सेप्ट सिखंदासीं। Are you ready? Let's start. दोस्तों, सब खां पहिरियां मां ॿुधायां थो त पॉइंट छा आहे। A point is an exact location or position. पॉइंट के बि exact position या लोकेशन खे चवंदा आहिनि। जीअं हाणे हिन ॾाकण खे ॾिसो, हिन जे हर ॾाकण ते हिकु पॉइंट आहे। Hello, let's play a game. Draw a line in your copy and mark a point at 3 cm and 9 cm with the help of a scale. Hurry, you have 30 seconds. अचो, हाणे असां कुछ लाइन सेगमेंट जे बारे में सिखूं था। हे हिकु लाइन सेगमेंट आहे। हिन जा 2 एंड पॉइंट्स आहिनि। Good job. A line segment is a straight line with 2 end points. हाणे हे नोड़ी ॾिसो। हिन जा 2 end points आहिनि। 1, 2 end points. This is a line segment. अचो, हिकु एक्टिविटी कयूं था। Lie down on the floor and make a line segment with your friend. मुंहिंजी वारी। मां अव्हांखे रे जे बारे में ॿुधायां थो। That what is a ray? A ray is a straight line passing through one point. रे अहिड़ी लाइन खे चवंदा आहिनि जेका हिकु पॉइंट खां शुरू थींदी आहे ऐं मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में वेंदी आहे, जीअं सिज जी छाऊं। हे हिकु पॉइंट खां शुरू थींदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सिमटनि में वेंदियूं आहिनि। Draw red, blue and green rays with the help of a thumb pin and colored paper strip. I am a square. मुंहिंजूं 4 sides ऐं 4 angles आहिनि। ऐं हे आहे मुंहिंजी cousin rectangle. मुंहिंजूं 4 sides ऐं 4 angles आहिनि, जंहिंमां 2 opposite sides are equal in length. इन्हे करे असां सुठा दोस्त आहियूं। मुंहिंजूं सिर्फ़ 3 sides ऐं 3 angles आहिनि। वीडियो खे पॉज कयो ऐं पंहिंजी क्लास में मौजूदु अहिड़ियूं 3 शयूं सुञाणियो जेके स्क्वायर, रेक्टेंगल ऐं ट्रायंगल शेप जूं हुजनि। हलो, फुटबॉल खेॾूं था। हेलो, छा तव्हां मूंसां खेॾंदा? छो न, मां ट्रायंगल आहियां, तूं केरु आहीं? मां सर्कल आहियां। A circle is a round figure. Each point of a circle is at equal distance from the center. सर्कल हिकु राउंड फिगर हूंदो आहे जंहिंजो हर पॉइंट सेंटर खां इक्वल डिस्टेंस ते हूंदो आहे। जीअं हे ऐं हे बि। जीअं हे ॾिसो, हिन सर्कल खे असां अधु फोल्ड कंदासीं त हीअ जेका लाइन आहे उनखे डायमीटर चवंदा आहियूं। हे कंहिं बि सर्कल खे 2 इक्वल हाफ्स में डिवाइड कंदो आहे। हाणे जीअं हे ॾिसो, हिन सर्कल खे मां अञा फोल्ड कयां त सर्कल जे सेंटर मां जेका लाइन एच खे टच करे थी, इन खे असां सर्कल जो रेडियस चवंदा आहियूं। तूं त ॾाढो दिलचस्प आहीं। अचु, मां तोखे पंहिंजे दोस्तनि सां मिलायां थो। Identify the shapes you see on the screen.
Very good.